पंहिंजी मिट्टीअ जो तूं मुनकिर आहीं पंहिंजी मिट्टीअ जो सो मुंहिंजो थींदे कीअं भला मां ॼाणां थी तूं हिन नंगरीअ खे बर्बाद बणाइण चाहीं तो मूं मोहरम सम्झी मारण ॾो तूं वेरी बणिजी वार कया तूं कातिल आहीं क़ौमुनि जो हिते कूंदर कपाइण जे मतां चालिकी चालिकां चालिकी चालिकां हिकु कलम हिकु मां कीअं पूरी पवां चालिकी चालिकां चालिकां। पनवाकल में सकाफ़ती ईद जूं तक़रीबूं जारी। सिंध जे सकाफ़ती ईद जे सिलसिले में पनवाकल जे अलनूर पब्लिक स्कूल में सिंध जी सकाफ़त खे उजागर करण लाइ हिकु शानदार सकाफ़ती तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिं में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि सिंधी गीतनि ते रक़्स करे ऐं टेबलोज़ पेश करे सिंध जी सकाफ़त जे रंगनि खे उजागर कयो, जॾहिं त शागिर्दनि सकाफ़त जी तारीख़ ऐं सिंध तहज़ीब ते तक़रीरूं करे पंहिंजी सलाहियतुनि जो भरपूर मुज़ाहिरो कयो। शागिर्दनि सिंधी अदब ते टेबलोज़ ऐं तक़रीरूं पिणु कयूं। सूफ़ियाने कलाम ते रक़्स करे तक़रीब खे 4 चंड लॻाए छॾिया। अलनूर पब्लिक स्कूल जी प्रिंसिपल मूमलनाथ जतोई ॻाल्हाईंदे चयो त मां अलनूर स्कूल जी प्रिंसिपल आहियां। अॼु असां कल्चर डे सेलिब्रेट करे रहिया आहियूं सिंधी सकाफ़त जो ॾींहुं। असां हर साल सेलिब्रेट कंदा आहियूं, लेकिन हिन दफ़े असां थोरो अलॻि तरीक़े सां कयो आहे। जीअं अलॻि अलॻि थीम हूंदा आहिनि, अलॻि अलॻि शयूं हूंदियूं आहिनि सिंधी कल्चर में, उहे असां ॾेखारींदा आहियूं। हिन दफ़े असां अदब जी तरफ़ विया आहियूं। अदब असांजे जीअं वॾा सूफ़ी शाइर गुज़री विया आहिनि, उन्हनि जो रहण जो तरीक़ो, उन्हनि जा कलाम उहे असां पेश कया आहिनि। उन्हनि खे असां पंहिंजे ॿारनि में रुझान आणियो आहे की उन्हनि खे उहा ख़बर पए की अदब थींदो छा आहे। न त मुंहिंजे ख़्याल में सिर्फ़ु जेके अंग्रेज़ी कल्चर आहिनि ॿार असांजा सिर्फ़ु उन तरफ़ वञी रहिया आहिनि ऐं असांजे सिंधी अदब ॾे मतिलबु एतिरो रुझान घटि थी वियो आहे, तमामु घटि आहे। ऐं सखावत करे असां इहो ॿुधाइणु चाहियूं था सिंधियुनि खे त असां सिंधी ऐं हमेशह सिंधी ई रहंदासीं ऐं सिंध जी जेकी सखावत आहे हज़ारे साल पुराणी आहे ऐं उनखे उजागर करण में असां सिंधी भाउरनि ऐं भेणनि खे मिनतूं कयूं था त पंहिंजी सखावत खे उजागर कनि ऐं महिरबानी करे नियाणियुनि खे पढ़ाइनि, अॻियां उन्हनि खे तालीम ॾियनि ऐं उन्हनि खे मुस्तक़बिल जो रस्तो ॾेखारीनि ऐं वरी उन्हनि खे इल्म जी कलम। जीअं त असांजे अॼु स्कूल में सिंधी कल्चर डे मल्हायो वञे थो, उन में सभु भेणूं भाइरूं शिरकत करे उन्हनि में उन्हनि खे दावत आहे त उहे बि पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइनि ऐं उन्हनि खे सुठे तरीक़े सां स्कूलनि में पढ़ाईंदा आहे। असांखे हुन में ॾाढो मज़ो ईंदो आहे। असांखे घुरिजे त असां सिंध जा माण्हू पाण गॾु वेही करे ऐं भाई भाई वांगुरु सुठो हलूं। असांखे पंहिंजी सिंध ते नाज़ आहे, असां पंहिंजी सिंध सां प्यारु कंदा आहियूं। असां पंहिंजी सिंध सां जी असां त जीअं त कल्चर डे जे हिसाब सां ॻाल्हाईंदासीं त असांजो हिन स्कूल में हर साल वांगुरु अलहमदिल्ला हिन साल बि तयारी कराई आहे। ॿार अॻ खां बि वधीक पुरजोश आहिनि ऐं असांजी इहो हिन भेरे सकाफ़त जो इहो थीम हुयो त असां ॿारनि खे नयुनि पुराणियुनि शयुनि खे वरी कयूं जेके पोइना रहिजी थियूं वञनि ऐं घणा माण्हू उन ते फोकस नथा कनि। जेके असांजा सूफ़ी बुज़ुर्ग हिते जेको टाइम गुज़ारे विया ऐं जेके असांजे लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं उन्हनि खे ज़ाहिर कयूं ऐं तालीम जो केतिरो मक़सदु आहे, औरतुनि ऐं ॿारनि जी तालीम जो केतिरो हिते रुझान आहे, उनखे अॻिते वधायूं ऐं आईंदा बि कोशिशि कंदा रहंदासीं त असांजी सिंधी ईअं ई तरक़ी करे ऐं सॼो पाकिस्तान खे ॾाढो मज़ो आयो आहे ऐं हिते ॾाढी सुठी परफॉर्मेंस ॿारनि कई आहे। ऐं ॿियो त जीअं ॿारनि खे ख़बर पवंदी आहे त सिंध जो ॾींहुं कहिड़ो आहे ऐं कहिड़े ॾींहुं असांखे सिंध जो सकाफ़त जो ॾींहुं करणु खपे ऐं हिते बुज़ुर्ग जेके बि माना पोयों थी चुका आहिनि भाषा जेके बि उन्हनि सभिनी जे बारे में हिते सभिनी खे ॿुधायो वियो ऐं सभिनी खे असां इन जे करे मल्हाईंदा आहियूं जीअं सिंध जी सकाफ़त हिकु थी असां रहियासीं। जीअं असांजे मतिलबु कल्चर डे में केतिरियूं ई मुआशनि क़ुर्बानियूं ॾिनियूं, उहे असां ॿीहर हिकु मतिलबु यादि जे करे सिंध कल्चर मल्हाईंदा। असांजे स्कूल में सिंध कल्चर जो फंक्शन जी तमामु सुठी तयारी थी आहे। जीअं त उन में सुठा परफॉर्मेंस कया विया आहिनि। सुहिणी आहे सिंध में बिटाई सां शाइर आहिनि, शुजा सां बहादुरनि सिंध जी हिफ़ाज़त कई आहे। सिंध असांजी धरती आहे, सूबो आहे, असांजो एम सूबो आहे पाकिस्तान जो ऐं सिंध असां रहूं था। सिंध जे करे असांखे मान मिलियो आहे। सिंध असांजी जेको माना सिंध में इलाही माण्हू आहिनि जेको सिंध ते फ़ख़ुरु कनि था। असां हर दफ़ो मल्हाईंदा आहियूं। हिन जे असांखे मिलियो आहे प्रोग्राम, असांखे बहुत मज़ो आयो आहे ऐं असांखे अञा बि अजरक टोपी बि पाईंदा आहियूं। असां अञा अॻिले ॾींहुं ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं ऐं असां सॼो सिंगारियो आहे सिंध सकाफ़त जे लाइ। असां ही ॾींहुं पंहिंजी माना वॾी मोहबत सां मल्हाईंदा आहियूं छो त असां सिंधी आहियूं, सिंध में रहण वारा
भाई सिंध लाइ छा बि करे सघूं। असांखे हिन ॾींहं ते ॾाढो मज़ो ईंदो आहे ऐं ॿार धूमधाम सां हर स्कूल में फंक्शन मल्हाईंदा आहियूं ऐं असां सॼा सिंधी हिन ॾींहं खे तमामु जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। असां हीर पिघारे हलंदासीं, ज़िंदान उॾारे हलंदासीं, ज़ंजीर पिघारे हलंदासीं, मरणो हर कंहिं माण्हूअ खे पर ईअं कोन मरदासीं का आग लॻाए वेंदासीं को ॿारनि ॿारे जी अमा सूंहं तुंहिंजे मथां छा लिखां हिकु कलम में कमां छा पूरी पवां। सिंध जूं ॿ निशानियूं आहिनि, अजरक ऐं टोपी। ऐं असांजे छा ॿुधायां, सिंध मोती बि आहे, मेराण बि आहे। सिंध मोती जो ॾींहुं मल्हायूं था ऐं असां इलाही असां तयारी कई आहे ऐं इंशाल्लाह असां हर दफ़े ईअं ई मल्हाईंदा। गुलनि वांगुरु असीं कंडा लताड़ी हलिया आहियूं। तूं दर्द ॾिसी पियो दाऊं करे, तूं दर्द ॾिसी पियो दाऊं करे, असीं मौत ॾिसी बि खिलिया आहियूं। कॾहिं सूरनि में रुनासीं त कॾहिं रातुनि में रुनासीं, कॾहिं सूरनि में रुनासीं त कॾहिं रातुनि में रुनासीं। मोहबत खायां त वियासीं पर नफ़रत जो देश जे लबनि ते तहज़ीब जो तरानो, अजरक कुलनि ते ओॾे रंगीन जो ज़मानो, रंगीन जो